बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में बॉर्डर फोर्स की चौकियुनि ते AIG जे दौरे वारी इत्तला ते अहलकार ड्यूटी ते रवाना। एडिशनल IG सक्कर पारां जैकबाबाद की बॉर्डर फोर्स की चौकियुनि ते दौरे वारी इत्तला ते SSP जैकबाबाद शुमाइल रियाज़ मलिक की हिदायतुनि ते शहर में मुक़र्रर सिफारिशी पुलिस एहलकारनि खे फौरी तौर सदाए चौकियुनि ते मोकिलियो वियो। पुलिस ज़रियनि मूजिब रिकॉर्ड में सिंध बलूचिस्तान के सरहदी इलाक़नि ते मुक़र्रर केतिराई बॉर्डर फोर्स जा पुलिस एहलकार सिफारिश से जैकबाबाद शहर में मुक़र्रर थियल आहिनि। एडिशनल IG सक्कर पारां चौकियुनि ते दौरे वारी इत्तलाबाद शहर में मुक़र्रर एहलकारनि खे फौरी तौर सदाए पुलिस हेडक्वार्टर में सामान जूं गाड़ियूं भरे फौरी तौर चौकियुनि ते पहुचाइण जो हुकुम दिनो वियो। जॾहिं त AIG जे दौरे बाद समूरा पुलिस एहलकार वापस सिफारिश वारनि हंधनि ते मुक़र्रर कया वेंदा। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराजदीन दुर्रानी चयो आहे त मुल्क में महांगाई उरूज ते पहुतल आहे। अवाम तकलीफ़ में आहे पर वफ़ाकी सरकार वटि अवाम की बेहतरी की का सोच न आहे। असांखे न त वफ़ाकी सरकार समझ में अचे थी न ही उन जी पॉलिसीज़ की का ख़बर पवे थी। वज़ीर आज़म जो NRO वारो राग पुरानो थी वियो आहे। जीअं मुखालिफ़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वञनि थियूं तीअं ई स्कैंडल्स में मुलविस वफ़ाकी वज़ीरनि ख़िलाफ़ भी कई वञे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद में अॻूणे सूबाई वज़ीर सरदार मंज़ूर ख़ान पांवर सां संदसि भेण जे लाॾाणे ते ताज़ियत करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ओॾां जैकब न्यूज़ के CEO मोहम्मद असलम गोलो, जैकब न्यूज़ के एंकर पर्सन सैयद ज़मीर आलम, सीनियर सहाफ़ी अज़हर गुल सरकी ऐं पीपल्स पार्टी अॻवान सूफ़ी मनसब अली शेख पारां पिण सरदार मंज़ूर ख़ान पांवर सां संदसि भेण जे लाॾाणे ते ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। पसू गुरगड़ी वेझो शादीशुदा जोड़े जा ॿिनि मुख़्तलिफ़ हंधनि तां लाश हथ। हूसड़ी थाणे जी हद ॻोठ ख़ुदा ॾिनो रिंद में 18 वरनि जी श्रीमती राणी ऐं संदसि मुड़ुसु 22 वरनि जे जीतू कोहली जा लाश धार हथ आया। छोकरी जो लाश घर की छित जॾहिं त मुड़ुस जो लाश निम जे वण में लटकियल हो। इत्तला मिलण बावजूद पुलिस 5 कलाकनि बाद पहुती ऐं लाश अस्पताल मुंतकिल कया। पुलिस मूजिब वाक़े बाबत पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद काई ॻाल्हि करे सघिजे थी। थारो वेझो 2 रोड हादसनि में नौजवान फौत, 12 औरतनि समेत 7 ज़ख़्मी। कोट स्टॉपवर्ड नौजवान राजू बागड़ी रोड टपी रहियो हो त साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार बस खेसि चीभाटे छॾियो, जंहिं सबबु हू मौके ते ई फौत थी वियो। वाक़े बाद ड्राइवर बस समेत फरार थी वियो, जंहिंखे घारू पुलिस गुज्जे भरिसां हिरासत में वठी छॾियो। ॿिए पासे सुल्तानाबाद लॻ सूसकी हाई रूफ ऐं बीठल ट्रॉलर में टक्कर थी पियो, जंहिं सबबु 3 ॿारनि ऐं 1 औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में वसीम, दानियाल, साहिल, रहमान, मुस्मात बिस्मान, नबीला, सबा ऐं फ़ाइज़ा शामिल आहिनि। काज़ी अहमद वेझो खोसा बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार तां नौजवान क़तल। डेणा रोड ते हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठ शेर अली खोसो ॾांहुं वींदड़ 3 वरनि जे इमाम बख्श वल्द मोहम्मद जुम्मन खोसो खे क़तल करे छॾियो। इत्तला ते काज़ी अहमद पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो। ॿुधायो पियो वञे त प्यार जो परिणो कंदड़ ॻोठ शेर अली खोसो वासी मोहम्मद सिद्दीक़ खोसो खे हथियारबंदनि कुझु ॾींहं अॻु संदसि ज़ाल आॾो क़तल कयो हो, जंहिंजे पलांद में अॼु नौजवान खे क़तल कयो वियो आहे। गढ़ी खैरो जे सहाफ़ी ज़ाहिद अबड़ो खे धमकियूं ॾींदड़ मंशियात फ़रोश जो पीउ मेड़ खणी पहुतो। सीनियर सहाफ़ी ज़ाहिद अबड़ो खे धमकियूं ॾींदड़ मंशियात फ़रोश बाबू लोहर जो वालिद अख्तियार लोहर सैयद माशूक शाह ऐं दोस्तनि खे साण करे मेड़ खणी सहाफ़ी जे तॾे ते पहुतो। उन चयो त मुंहिंजे पुटु ॿाराणी हरकत कई आहे। हुन ग़लतफ़हमी जी बुनियाद ते ज़ाहिद खे धमकी ॾिनी आहे। असीं मुआफ़ी घुरण आया आहियूं। बाक़ी आइस जहिड़े मूज़ी नशे ख़िलाफ़ असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं मुंहिंजो पुटु बि इन में मुलविस आहे त उन ख़िलाफ़ भी कार्रवाई थियणु घुरिजे। जंहिं बाद सहाफ़ियुनि शहरियुनि जी मौजूदगी में मेड़ खे मान ॾींदे खेनि माफ़ करे छॾियो। जैकबाबाद पुलिस अमन अमान बहाल कराइण में नाकाम। सिविल अस्पताल रोड तां मोटरसाइकिल चोरी। अणसुञातल चोर सिविल लाइन थाणे जी हद सिविल अस्पताल आॾो अरबाब अबड़ो जे होटल ॿाहिरां बीठल संदसि 9 CD मोटरसाइकिल मॉडल 2021 चोरी करे फरार थी विया। मुतासिर मूजिब हद जे थाणे ते इत्तला करे छॾी आहे। पुलिस रुगो एतिरो चई मोटाए छॾियो त ॾिसी था वठूं। हुननि घुर कई त चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे। दिलमुरा थाणे जी हद हाजी वाह भरिसां बंगलाणी जखराणी बिरादरी में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। मामूली ॻाल्हि था थियल झेड़े में बाबू जखराणी हारी सुल्तान माची ज़ख़्मी थी पिया। इत्तला ते पुलिस पहुची सिद्दीक़ बंगलाणी खे गिरफ़्तार करे वरितो। सोबतपुर में एम्प्लॉइज़ ग्रैंड अलायंस जे सॾ ते लेडी हेल्थ वर्कर्स जो एहतजाज। लेडी वर्कर्स पारां नेशनल प्रोग्राम जी चेयरपर्सन अरबाबज़ादी नाज़ बलोच ऐं मंठार अली कंडरानी जी अॻवानी में सिविल अस्पताल खां रैली कढी वई। रैली में शरीक सिहत खाते जे मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई, जिन पंहिंजे मुतालबनि जे हक़नि में नारेबाज़ी पिणु कई। संदन चवणो हो त पघारुनि में 25% इज़ाफ़े समेत समूरा जाइज़ मुतालबा जल्द तस्लीम न थिया त एहतजाज जारी रहंदो। काज़ी अहमद में कान्या बिरादरी जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। कान्या बिरादरी जे मर्द तोड़े औरतनि कान्या स्टॉप ते पाक किताब खणी एहतजाज कयो। मुज़ाहिरीन मुस्मात राणी, अल्लाह बख्श, वारिस कान्यो ॿियनि दाहींदे चयो त बिरादरी जे बासर माण्हुनि अली गुल, मीर, हमीर, झूनो, मोहरम में ॿियनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं ज़मीन ते कब्ज़ो करण बाद घरनि में घिड़ी हमिलो करे ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि।
पुलिस भी मदद न करे रही है। होॾां नवाबशाह पुलिस पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो। बहादुरपुर भरिसां ज़मीन ते चाह करण दौरान चिण गुथण सबब 40 जरेब कणक खे बाह लगी वई। ॻोठ यारहली गोलो में हारी ख़ालिद गबोल कणक जो लाबारो कंदड़ हारिन लाइ चाह करे रहियो हो त चिण गुथण सबब मीर हसन गोलो, ज़हूर गोलो ऐं नज़र मोहम्मद बिरोही जी पोखियल 40 जरेब कणक खे बाह लगी वई। कमिश्नर नसीराबाद आबिद सलीम कुरैशी चयो आहे त शहरनि खे सिहत जूं सहूलतूं मुहैया करण सिहत खाते जी ज़िम्मेवारी आहे। तमाम BHUs में दवाऊं हुजण घुरिजनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन झलमक्सी में PPHI जी नई इमारत जे इफ़्तिताह दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो, जॾहिं त इन खां अॻु चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर बलूचिस्तान PPHI मीर अज़ीज़ अहमद जमाली ऐं कमिश्नर नसीराबाद आबिद सलीम कुरैशी जी सरबराही में सर्किट हाउस गंदावाह में इजलास पिणु कोठायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ खातनि जे ज़िलई ऑफिसर्स शिरकत कई। सेवण भरिसां लकी शाह सदर में पानी खोट ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाज, मुसाफ़िरनि ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं। लकी शाह सदर में ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबब मुज़ाहिरीन ऐं मुसाफ़िरनि में चकरियूं पिणु थियूं। 1 कलाक ताईं रोड बंदि रहण बैदि इंतज़ामिया मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे पाणी फराहमी जी ख़ातिरी कराईंदे रोड खोलराए ट्रैफ़िक बहाल कराई। टंडो ग़ुलाम हैदर जे बाह मुतासिरनि में फलाही तंज़ीम पारां सामान विरायो वियो। ॻोठ मीर मोहम्मद लाशारी ऐं ॻोठ पुन्नू कोली में बाह लॻण बैदि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल हुआ, जिन में बहार वेलफेयर एसोसिएशन जे अॻवाननि अली नवाज़ लाशारी, हाजी मोहम्मद सिद्दीक़, ग़ुलाम अब्बास कल्लू, ख़ादिम हुसैन लाशारी ऐं ॿियनि खटूं, बिस्तरा, कपड़ा, थांव, राशन ऐं ॿियो ज़रूरत जो सामान विरायो। गेरेलो में सीनियर सहाफ़ी कामरेड ग़ुलाम रसूल सातो जे विछोड़े ते प्रेस क्लब में ताज़ियती मेड़ाको रखियो वियो। SUP पारां करायल ताज़ियती मेड़ाके में कामरेड ग़ुलाम रसूल सातो खे भेटा पेश कई वई। SUP अॻवान ख़ालिद महमूद जतोई, अली रज़ा, वज़ीर अली अबड़ो, मोहम्मद कासिम ऐं सहाफ़ी मोहम्मद साले मुग़ल, शबीर मुग़री ऐं ॿियनि ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त कामरेड ग़ुलाम रसूल सातो मञियल सहाफ़ी हुजण सां गॾु हारी ऐं पोरियत जिदोजहद जो पिणु हीरो हो। संदसि विछोड़ो हिकु वॾो ख़ाल आहे। हैदराबाद में इसरा अस्पताल के मुलाजिमन जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज, धरणो, रोड ब्लॉक। इसरा अस्पताल के मुलाजिमन पघारूं न मिलण ख़िलाफ़ मेन रोड बंद करे धरणो हणी सख्त एहतजाज कयो। इन मौके ते मुलाजिमन इसरा अस्पताल के सिक्योरिटी चीफ नसीम, सुपरवाइज़र अब्दुल जब्बार, मैनेजर माजिद अब्बासी, मैनेजर शाकिर, जब्बार अहमद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल इंतज़ामिया बिना सबब हर महीने पघारूं रुलाए ॾिए थी ऐं हर साल वारियूं वधायल पघारूं भी नथियूं ॾिनियूं वञनि। इंतज़ामिया मसइले जो नोटिस वठंदे पघार जारी करे। गेरेलो में शहरनि पारां फुरवा के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन तसव्वुर अली सोलंकी ऐं हामिद अली प्रेस क्लब गेरेलो पहुची मीडिया आॾो दाहींदे चयो त गुज़िरियल राति शहर ॿाहिरां इदरीस सोलंकी जे सिरनि जे भट्ठे वटि 3 अणसुञातल हथियारबंद मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। पुलिस केस वठण बजाए बदइख़लाक़ी सां पेश अचे थी। उन्हनि घुर कई त फुरथियल सामान वापसि कराए गेरेलो पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ताहिरपुर नाथनशाह में पुलिस पारां दुकानदार के खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतजाज। कुछ ॾींहं अॻु SHO कंबर पारां मुबैना तौर वापारी ज़हूर उर्फ जानी कुंभर के खंबे गुम करण ख़िलाफ़ दुकानदारनि अब्दुल रशीद कुंभर, हाजी मोहम्मद हनीफ़, STP अॻवान अली हसन जावरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त SHO मंज़ूर चांडियो ज़हूर कुंभर के खंबे ख़ानगी गाॾी में खणी वञी गुम करे छॾियो आहे ऐं हाणे वारिसनि खे धमकायो पियो वञे त खेसि मुक़ाबले में फुल फ्राई करे छॾींदासीं। हुननि IG सिंध खां घुर कई त दुकानदार खे बिना सबब खणी गुम कंदड़ SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि आज़ादु कयो वञे। बोज़दारवरा में ख़ासि ख़ैली बिरादरी जो औरत समेत 3 ॼणनि जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज। ख़ासि ख़ैली इतिहाद पाकिस्तान पारां हाजी ग़ुलामुद्दीन ख़ासि ख़ैली, ख़ालिक ॾिनो ख़ासि ख़ैली, परवेज़ ख़ासि ख़ैली ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब बोज़दार वॾा आॾो एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु शहदादपुर जे ॻोठ बच्चल बोदाणी में ज़मीनी तकरार तां ख़ासि ख़ैली बिरादरी जी हिकु औरत ऐं 2 मर्दनि खे क़तल ऐं 20 माण्हुनि खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि ज़ाहिद उमरानी ऐं ॿियनि खे पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे, जंहिं सबबु हू मक़तूल जे वारिसनि खे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि घुर कई त क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि एहतजाज कयो वेंदो। मटियारी में वैक्सीन लगण सबब 8 महीननि जी नीगरी अखियुनि जो नूर विञाए वेठी, वारिसनि जो एहतजाज। ॻोठ ॾातो भट्टी वासण मुस्मात रुबीना मुहर्रम में गांवर एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु लेडी हेल्थ वर्कर्स पारां तेज़ बुखार हुअण बावजूदि असांजी 8 महीननि जी न्याणी खे टुको लॻायो वियो, जंहिं सबब संदसि हालत ख़राब थी वई, जंहिंखे अस्पताल खणी आयासीं त MS पारां इलाज जी ख़ातिरी कराई वई, पर तंहिं बावजूदि अस्पताल अमले को साकार न कयो ऐं हाणे असांजी न्याणी अखियुनि जे नूर खां महरूम थी वई आहे। लेडी हेल्थ वर्कर्स ऐं अस्पताल अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे न्याणी जो इलाज करायो वञे। होॾां पोलियो इंचार्ज डॉक्टर इम्तियाज़ काका जो चवणु हो त नंढड़ी खे दिमाग़ी बीमारी आहे। दरिया खानमरी में ॻोठाणनि जो बासरनि पारां कूड़ा केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ अंब ख़ासि ख़ैली वासी मोहम्मद इस्माइल ख़ासि ख़ैली पुटनि अमजद अली, मुजाहिद अली ऐं ॿियनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त बासरनि पारां कूड़ा केस करे मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि खे परेशान कयो पियो वञे।
ॿ भेरा अमजद ख़ास खैली ते हमलो पिणु थियो आहे। गुलाम हुसैन ख़ास खैली, अब्दुल करीम ख़ास खैली, गुलाम नबी ख़ास खैली, शाहिद ख़ास खैली ऐं ॿियनि पडीदनि थाणे ते कूड़ियूं रिपोर्टूं करायूं आहिनि। जांच कराए इंसाफ़ कयो वञे। जाफराबाद में ऑल राहूजा इत्तेहाद पाकिस्तान जो क़याम अमल में आंदो वियो। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब डेरा अलायार में ऑल राहूजा इत्तेहाद पाकिस्तान पारां तक़रीब को ठाहे तालकनि ऐं सिटी जी बॉडी जोड़ी वई। इन मौक़े ते राहूजा बिरादरी जे चङे मुड़सनि जो चवणु हो त अहिड़े इत्तेहाद जो क़याम पंहिंजी बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करणु आहे त जीअं बिरादरी जा मसला चङी रीति हल थी सघनि। सीता रोड में क्रिकेट टूर्नामेंट जो मुक़ाबलो मेज़बान टीम रिंद 11 खटे वरितो। टूर्नामेंट में 15 खां वधीक टीमुनि हिसो वरितो, जिन मां फाइनल में रिंद 11 ऐं भान सईदाबाद जी टीम पहुती। रिंद 11 मुक़रर 8 ओवर्स में 152 रन्स ठाहिया, जॾहिं त भान सईदाबाद जी टीम रुगो 110 रन्स ठाहे सघी। टूर्नामेंट जो मैन ऑफ द मैच सदाम जामरी थियो। टीमनि खे महिमान ख़ास डॉक्टर नियाज़ चन्ना ऐं ज़मींदार मोहम्मद इसहाक रिंद ट्रॉफीज़ ऐं रोक रक़म ॾिनी। हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।